वगड़ मां ख़बर शेयर कंदासीं। वगड़ में अमुन कमेटी जे वफ़द DSP नसीराबाद हेठि वगड़ ऐं SHO वगड़ सां मुलाक़ात करे मुख़्तलिफ़ दोहनि में फुरियल सामान वापसि कराइण जो मुतालबो कयो। अमुन कमेटी जे अॻवाननि कारी मोहम्मद उस्मान मुगेरी, गुलाब वगड़, हाफ़िज़ गुलाम मुस्तफ़ा अब्बासी, मौलवी जुनैद चांडियो, अब्बास अली मुगेरी, आशिक़ चांडियो, हाफ़िज़ GM तुनियो ॿियनि पारां पुलिस अमलदारनि सां मुलाक़ात कई, जंहिं दौरान शहरनि ऐं दुकानदारनि खां फुरियल कैश रक़म, मोबाइल फ़ोन ऐं ॿियो क़ीमती सामान जी वापसी जो ज़ोर भरियो वियो। अॻवाननि जो मौक़िफ़ हो त शहर में वधंदड़ ॾोहनि सबबि आवाम सख़्त परेशानीअ जो शिकार आहे ऐं पुलिस खे जल्द कार्रवाई करणी पवंदी। उन मौक़े ते DSP नसीराबाद ऐं SHO वगड़ अमुन कमेटी जे अॻवाननि खां 10 ॾींहनि जी मोहलत तलब कई, जंहिं ते अॻवाननि पुलिस खे आख़िरी मौक़ो ॾींदे ख़बरदार कयो त जेकॾहिं इन 10 ॾींहनि अंदरि फुरियल सामान वापसि न थियो, ॾियारनि खे गिरफ़्तार न कयो वियो त मेन इंडस हाईवे कराची वगड़ रोड मुकम्मल ब्लॉक करे एहतजाजी धरणो हंयो वेंदो।